गवर्नमेंट प्राइमरी स्कूल हाजी अब्दुल्ला खान नवाणी में ऐं हिते जो स्कूल काफ़ी अरसे खां बंदि आहे। अचो त हिते जे रहवासियुनि खां पुछूं त हीउ स्कूल सिंध इशू चैनल जो जीअं असांजे जी सार संभाल थी असांजो ॿारनि जो मुस्तक़बिल बिल्कुलु तबाह आहे। ॾिसी रहिया आहियो ॿार वीचारा ईअं फ़क़ीराणे हाल में हली रहिया आहिनि। असांजी जेका बिल्डिंग आहे स्कूल जी ॻोठ हाजी फतेह खान नवाणी जी उहा तबाह ऐं बर्बादु आहे। बिल्कुलु उनजे पासे खां मटणी वरी बेवकूफ़ी वेहण त परे जी ॻाल्हि आहे। न ई हुन में को फर्नीचर वग़ैरह का अहिड़ी शइ आहे। 3 सालनि खां न को उस्ताद आहे न मास्तर आहे। मुंहिंजी अपील आहे वज़ीर आला सिंध ऐं असांजी चूंडियल नुमाइंदनि खे त बराए महिरबानी असांजे सार संभाल लही वञे त हिन ॿारनि जो मुस्तक़बिल ठही सघे। स्कूल में 60 ॿार दाख़िल आहिनि। असांजे स्कूल में मास्टर कोन्हे। असांजे आला इदारनि खां गुज़ारिश आहे त असांखे मास्टर ॾिनो वञे त असांजा ॿार तइलीम खां महरूम न रहनि। मास्टर खपे अवां पोइ माशाल्लाह भाई असांजो मुतालबो इहो ई आहे त असांखे जेको सो मास्टर ॾिनो वञे। असांजी ॿारनि जी तालीम तबाह थी चुकी आहे ऐं असांजे सभ खां पहिरीं त 3 सालनि खां स्कूल बंदि आहे। सभ खां पहिरीं मुतालबो इहो त असांखे मास्टर ॾिनो वञे। उन खां पोइ स्कूल ॾिनी वञे त असांजा ॿार जेको तालीम हासिलु करे अॻिते थी सघनि। असांखे असांजो इहो ई मुतालबो आहे। तव्हां हिते जे माण्हुनि जा व्यूज़ ॿुधा त हिननि जो इहो ई मुतालबो आहे त असांखे प्राइमरी स्कूल लाइ मास्तर ॾिनो वञे त जीअं असांजा ॿार तइलीम जहिड़े अज़ीम ज़ेवर खां महरूम आहिनि ऐं हू तइलीम कराए ऐं को सुठो दर्जो हासिलु करे सघनि। कैमरामैन सैयद नवाज़ अली शाह सां गॾु मुज़फ़र नवाणी।